भई हाणे सुबुह लॻे पई त पूरी तरीक़े सां सुठी थी आहे न हाशिम भाई हाणे एक्चुअली फील लॻे पियो अरे साहब खे दिलि सां लॻाइनि गाना लॻे थो बिल्कुलु एनर्जी थी अची वञे न साईं राइमिंग बेसिकली म्यूज़िक जेको आहे उहो त ज़हनी सरूर थो मिले पियो ऐं कुझु माण्हू त म्यूज़िक खे ॾाढो ॿुधंदा आहिनि पर विदाउट म्यूज़िक जो आहे जीअं त असांखे जीअं बाग़ आहे फ्लावर खां बग़ैर हा गुलदस्ते खां बग़ैर जेको आहे गुलनि खां बग़ैर त पोइ बाग़ न आहे न साईं हा हीउ ॾाढो ज़रूरी आहे तो इन करे असां ॾिसो हीअ डेकोरेशन आहे हिते प्लांट्स पिया आहिनि हिते ख़ूबसूरती आहे त म्यूज़िक बि हिकिड़ो ज़िंदगी जो ॾाढो इम्पॉर्टेंट हिसो आहे इम्पॉर्टेंट हिसो आहे बिल्कुलु अच्छा जी असां एजुकेशन ते बिल्कुलु ईंदासीं थोरो सो म्यूज़िक जी एजुकेशन जे बारे में बि ॻाल्हाए वठूं ऐं माशाल्लाह हाणे पोस्ट वॾी मिली आहे त रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि घणियूं आहिनि तव्हां वटि त नज़र बि वॾी हूंदी हाणे थोरो सो जेको रिसेंटली कुझु मुंहिंजे ख़्याल में साल पहिरीं या 1.5 साल पहिरीं हिकु अनाउंसमेंट त खोड़ सारा म्यूज़िक टीचर्स जेके आहिनि उनखे गवर्नमेंट जे टीचर्स में बि जॻह मिलंदी ऐं उहे तमामु जेकी फैसिलिटीज़ गवर्नमेंट टीचर खे हूंदियूं आहिनि उहे म्यूज़िक टीचर खे मिलंदियूं प्लस असां वटि जॻह जॻह ते हाणे म्यूज़िक स्कूल्स आहिनि जेके हली रहिया आहिनि ॾाढो ख़ूबसूरती सां नज़र अची रहिया आहिनि कॾहिं इत्तेफ़ाक़ थियो आहे उन्हनि ते का रिसर्च करण जी उन्हनि जे बारे में सोचण जी या उनजो जेको सीरियसनेस जो लेवल आहे उनखे मापण जी बिल्कुलु ॾिसो कंहिं बि हिकिड़ो ह्यूमन बीइंग या इंसान जी जेका डेवलपमेंट आहे उन में मुख़्तलिफ़ हिकिड़ा मराइल आहिनि ऐं उनजी बेसिक नीड्स आहिनि त असां ॻोठनि में सिंधीअ में जीअं ॿारु न सुम्हंदो त उनखे लोरी ॿुधाइबी उनखे थोरो झूलो ॾिबो कुझु सुठी आवाज़ सां उहो हिकिड़ो सुकून थो मिले न त हाणे तव्हां नंढनि स्कूलनि में तव्हां वञो त पोएम जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे की जी पोइट्री जेका आहे उहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे जंहिंमें राइमिंग वर्ड्स आहिनि इन तरीक़े सां हिकिड़ी अगरि जेकॾहिं असां बेटे या असां ॾिसो हिकिड़ी रिसर्च आहे मल्टीपल इंटेलिजेंस जी 8 क़िस्म जूं ज़हानतूं हूंदियूं आहिनि उन में हिकिड़ी ज़हानत आहे जंहिंमें म्यूज़िक स्मार्ट या रिदम स्मार्ट चइबो आहे हिकिड़ी इंट्रापर्सनल आहे हिकिड़ी इंटरपर्सनल आहे यानी हिकिड़ो हूंदो आहे पीपल स्मार्ट यानी की माण्हू मिलनसार आहे सोशलाइज़्ड आहे हिकिड़ो जेको आहे पाण में ई जेको आहे उहो इंट्रापर्सनल आहे त इन तरीक़े सां जेकियूं शयूं आहिनि 8 क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि जंहिंमें इहे ज़हानतूं हूंदियूं आहिनि त म्यूज़िक राइमिंग जेको आहे इहो बि हिकिड़ी ज़हानत आहे इन में जेकॾहिं कोई हिकिड़ो माण्हू वर्ड स्मार्ट आहे लिखण में ॾाढो माहिर आहे ऐं थोरो रिदम बि आहे त पोइ हू पोइट्री थो लिखी शाइर थो ठही वञे ऐं कोई जेको आहे उहो म्यूज़िशियन थो ठही वञे त ॿार खे पोइम छो ॿुधाइबी आहे इन करे स्कूलनि में पोइट्री खे प्रमोट करण जे लाइ म्यूज़िक टीचर जी अपॉइंटमेंट बि ज़रूरी आहे हिकिड़ो ग्लोबल हिकिड़ी नीड आहे इन करे इन ते थोरो कमु थी रहियो हुयो पाकिस्तान में बि शुरू कयो त हिकिड़ो म्यूज़िक टीचर हुजणु घुरिजे उहो लाज़मी आहे की उहो थोरो घणो ॿारनि खे ख़ासि तौर ते अर्ली ईयर एजुकेशन में ऐं प्राइमरी एजुकेशन में पोइ उन मां कोई जोहर अहिड़ो निकिरी थो सघे जंहिंजी आवाज़ सुठी हुजे थी सघे उहो ज़रूरी न आहे की कोई ॿिया नगमा ॻाए थी सघे मिली नगमा ॻाए ऐं कुझु ॿियो करे पर जेकर हुनखे अपॉर्चुनिटी मिलणु घुरिजे की हू पंहिंजी आवाज़ खे रियाज़ करे प्रैक्टिस करे उहो अॻिते अचे कोई इंस्ट्रूमेंट वॼाइणु सिखंदो कोई गिटार वॼाइणु सिखंदो त इहो बि हिकिड़ो पार्ट ऑफ एजुकेशन आहे बिल्कुलु इन सां गॾोगॾु थिए त इंटरनेशनली प्रूवन आहिनि त सर्विस आहिनि रिसर्चिस आहिनि त म्यूज़िक हिकु थेरेपी बि आहे सो उहो प्रेशर जेको अॼुकल्ह असांजे स्कूल जे ॿारनि जे मथां पढ़ाई जो आहे उन में म्यूज़िक जो जॾहिं हिकिड़ो हिकु अमल शामिलु थी थो वञे म्यूज़िक जो उन टाइमिंग में या उन फ्रेम में त उहा हिकु न इनडायरेक्टली थेरेपी बि आहे जेका तव्हां असांजे ॿारनि खे ॾेई रहिया आहियो अच्छा जी तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि अर्शद साहिबु तव्हां ॿुधायो कमकार कीअं हली रहियो आहे किथे हली रहियो आहे कुझु प्रोजेक्ट जूं अपकमिंग प्रोजेक्ट जूं ख़बरूं आहिनि जेके असां वटि पहुतियूं आहिनि छा थी रहियो आहे ज़िंदगी में एक्टिंग ही थी रही है एक्टिंग सां गॾु राइटिंग पर मेजर एक्टिंग आहे मेन स्ट्रीम ते कुझु उर्दू चैनल से शूट हले पई ऐं ॿियो प्ले लिखियो आहे पंहिंजो ओरिजिनल उहो हाणे रिहर्सल हुनजी हले पई नेपाल में हुनजा 10 शोज़ थींदा प्लस 10 हुनजा लाहौर में थींदा ऐं हाणे रिसेंटली फेस्टिवल इंटरनेशनल फेस्टिवल जेको हले पियो आर्ट्स काउंसिल में कल्चर फेस्ट वर्ल्ड कल्चर फेस्ट उन में 30 सितंबर ते मुंहिंजी परफॉर्मेंस हुई प्ले ख़ालिद अहमद साहब जी डायरेक्शन में ऐं उन में मां लीड हुयुसि कैरेक्टर एक्टर ऐं उहो भली मोट मिली उन मां ऐं हाणे नेक्स्ट प्लेस जेके आहिनि उन्हनि जी तयारी आहे उन सां गॾोगॾु नेपा में एक्टिंग कोच बि आहियां सो उहे बि हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे उॾे बि टाइम ॾींदो आहियां ज़बरदस्त त इहा एक्टिंग जी जेका कोचिंग आहे सिर्फ़ु नेपा में ई हूंदी आहे या सेट ते बि कॾहिं कंहिंखे ज़रूरत पइजी वञे बिल्कुलु हुन असां बि पंहिंजी शयूं शेयर कंदा आहियूं ऐं जेके असांजा जेके गुरूज़ आहिनि निज़ामुद्दीन साहिब जन
जिन मां जेको कुझु सिखियो आहे कोशिशि कंदा आहियूं ॿियनि सां उहो शेयर बि कयूं उन्हनि मां कुझु सिखूं बि सो इहो ई कमु आहे। अच्छा ॿी ॻाल्हि म्यूज़िक जी तव्हां ॻाल्हि कई त म्यूज़िक एक्टिंग में बि कमु ईंदी आहे उहा ईअं त छो जो म्यूज़िक बि बीट्स ते हूंदी आहे एक्टिंग में बि बीट्स आहिनि हा त उहो बीट्स खे सम्झण लाइ एक्टिंग जी बीट खे सम्झण लाइ म्यूज़िक जी बीट सम्झणु ज़रूरी आहे ज़रूरी आहे डिफरेंट सीन्स हूंदा आहिनि डिफरेंट सीन जा डिफरेंट मूड्स हूंदा आहिनि